नौशर अफरोज़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ आल सिंध पीपल्स पैरामेडिकल स्टाफ यूनिट सिविल अस्पताल नौशर अफरोज़ जे मेंबर्स मोहम्मद रज़ा चन्ना ऐं अब्दुल वहाब राजपर पारां उमिरि जी सआदत हासिल करे अचण ते तंज़ीम पारां संदसि मान में आजियानो ॾिनो वियो। उन मौक़े ते ज़िलई सदर हाफिज़ुल्लाह राजपर, यूनिट सदर खैर मोहम्मद सहतो, एजाज ममनाई, अली असगर चन्ना, मोहम्मद ईसा मेमन, रोशन अली सियाल, ज़फर हुसैन विस्तरो, मखदूम गुलाम अब्बास ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त भले पार जी सआदत हासिल कंदड़ दोस्तनि खे मुबारकबाद पेश करियूं था। इहा सआदत खुश नसीबनि खे हासिल थींदी आहे जेकी उन माॻ ते हिकु भेरो विया आहिनि। उन्हनि खे मालिक बार बार घुरायो आहे। दुआ आहे त अल्लाह साईं हर मुस्लमान खे पंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जी ज़ियारत नसीब फरमाए। उन मौक़े ते आयल महिमाननि खे गुलनि जा हार पाराया विया। आख़िर में रिफ्रेशमेंट जो एहतमाम कियो वियो। मुस्तफा जे वतन जा दीवाना सिकऊं था नबीअ जे उन सहन जा दीवाना, सहन जा दीवाना। असीं मुस्तफा जे वतन जा दीवाना। रमज़ान में उम्र करदा जे बाला में हड्डी भी नसीब कयो उनके से अल्लाह ताला इज्जत की अता नसीब करे नसीब करे। सारा यही दुआ दोस्तन जना मुरादात दे अल्लाह ताला खान सभी के माने बच्चन सा सभी के दुआ की अपील भी है। हां इज्तिमाई दुआ दे रहा है। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व मिनकस सलाम व अलैका या सलाम हैया रब्बना इन्ना इन्नका वसल्लम रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार व क़िना अज़ाबल क़ब्र।